लजपत राय सोराणी ॻाल्हाईंदे चयो त इस्लाम कोट में पीपी मथां अवाम कावड़ियल बलदाती इलेक्शन में पीपी इस्लाम कोट जे समूरनि यूनियन काउंसिल हारायूं आहिनि। पीपी सरकारी मशीनरी इस्तेमाल करण बावजूद गिरियान ठू कहड़ी जीअंदो दर्स कांटियो सोनल 2 हाराए विया आहिनि। बाक़ी यूनियन में बुहारड़ी खारियो गुलाम शाह सिंगारियो 200 वोटनि ते धांधलियूं करे नतीजा तब्दील कया आहिनि। वेझार चीलिहार मिठड़ियो भट्टी जलालदीन संग्रासी में धांधलियूं करे खटियूं आहिनि। हिन दफ़े इस्लाम कोट तक ते पीपी खे अवाम रद्द करे छॾियो आहे। इंशाअल्लाह 8 फरवरी ते इस्लाम कोट जी अवाम हिननि भोतारनि खे घर भीड़ो कंदी जेको 15 सालनि खां इक़्तिदार जी कुर्सी ते चुंबड़ियल आहिनि। उन्हनि खे अवाम जी ताक़त सां घर भीड़ो कंदासूं। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची